अस्सलाम वालेकुम दोस्तों ताने पांचो मौलाई हबीब सुमरो मोहब्बत जन जे मन में से मेरा कीने तन से सदाई सुख्या जन के रान मौलाई हबीब जे रूह में एडी चिड़ वठंदी आहे भेण जे तुडते कल जेको जुनेद सां वाक़ियो थियो आहे उन खां पोइ सोशल मीडिया ते मुसलसल माण्हू पोस्टूं रखनि था त मौलाई हबीब बि फाश फैलाई आहे मौलाई हबीब XYZ। इस बेचारे का कोई कसूर नहीं। ॾिसो त जुनेद जानी माण्हू खे ब्लैकमेल करे या उनजी वीडियो लीक करे या XYZ उनखां पतो खोरी या पैसा वठी या XYZ जीअं उनजा वीडियो वायरल करे पियो उहो उनजो पंहिंजो मसइलो हुयो। मां हिकु टिकटॉकर आहियां, सॼी दुनिया वीडियो ठाहे थी ऐं छोकिरियुनि अलाह गवाह आहे मां पाण न वेंदो आहियां, छोकिरियूं पाण वीडियो ठाहिण ईंदियूं आहिनि। ऐं अॼु ताईं कंहिं माण्हू का पोस्ट रखी हुजे, कंहिं छोकिरी का पोस्ट रखी हुजे त वाह मौलाई हबीब मूंखे ब्लैकमेल करे मूंखे 5 रुपया वरिता आहिनि, मौलाई हबीब मुंहिंजो वीडियो लीक करे 5 रुपया वरिता आहिनि, मौलाई हीअं हबीब कयो आहे, त मां उन्ही खे ॻाल्हाइण जे लाइ उन सां हर ॻाल्हि करण लाइ तयारु आहियां। दिल तो सा छडिया मुजोड़े कदे थी जान मुखां जुदा भला टिकटोक जा मालिक तुंहिंजी त भेण खे टटो चकले वारियूं रंडनि जा रेट वधाए छॾी, भड़वन जी लय कराए छॾी, थक थई अहिड़ी ज़िंदगी ते बग़ैरत इंसान बुॾी मरड़े कंजर। समझ रहे हो आप? समझ रहे हो? इतने तेजस्वी लोग हैं। मौलाई हबीब मुंहिंजो वीडियो लीक करे 5 रुपया वरिता आहिनि, मौलाई हीअं हबीब कयो आहे, त मां उन्ही खे ॻाल्हाइण जे लाइ उन सां हर ॻाल्हि करण लाइ तयारु आहियां। ॾिसो 7 साल थी विया आहिनि मां वीडियो शूट कयां थो, अॼु ताईं कंहिं माण्हू ईअं न चयो आहे त हबीब मूंखां 5 रुपया वरिता आहिनि। लखे सिंधी मूंसां प्यार कंदा आहिनि, मूंसां वीडियो ठाहिण तव्हांखे पसंदि न आहे त अॼु खां पोइ मुंहिंजो कंहिं बि छोकिरी सां को वीडियो न ईंदो। अगरि कंहिंजी दिलि आज़ारी आहे त मां माज़रत कयां थो। बाक़ी अॼु खां पोइ मुंहिंजे प्लेटफॉर्म जेको मुंहिंजो पंहिंजो ऑफिशियल पेज मौलाई हबीब सिंधी फनी पेज या मौलाई हबीब सुमरो जेको टिकटॉक जो पेज आहे उन तो इंशाल्लाह कंहिं बि छोकिरी जो वीडियो न ईंदो। छो जे करे मां दोस्तनि खे इहो ई चवंदुसि जेके दोस्त मूंसां मोहबत कनि था मूंसां ईअं मोहबत बरक़रार रखनि, मूंसां नफ़रत न कनि। मां हिकु तव्हांजो सिंधी भाउ आहियां, अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। काफ़ी नफ़रत फैलाइण वारा मां को फाश ही फैलाइण वारो न आहियां। इन लूसी के पकड़े इन जे कन्ननि में चक पायो। बि तव्हांखे मुंहुं मां तकलीफ़ आई आहे त हबीब छोकिरे सां वीडियो न ठाहे त मां न ठाहींदुसि। बाक़ी हज़ारे मुंहिंजा लखे परस्तार आहिनि, अगरि मूंसां को ठाहे पंहिंजे अकाउंट ते रखे थो त उहो भली रखी सघे थो। बाक़ी अॼु खां पोइ मां पंहिंजे पेज ते पंहिंजे अकाउंट ते कंहिं बि छोकिरी सां को बि वीडियो न रखंदुमि। छो जे करे मुंहिंजे सिंधियुनि खे तकलीफ़ आहे, मुंहिंजे सिंधियुनि खे तकलीफ़ अचे थी त हबीब अहिड़ा वीडियो छो थो ठाहे। त अॼु खां पोइ इनशाला मुंहिंजे पेज ते कंहिं छोकिरी सां वीडियो न ईंदो। बाक़ी जिन दोस्तनि जी दिलि आज़ारी आहे मां उन खां माज़रत वठां थो। जल्द